कोटड़ी साइड जे बबर चौक वट वाक़े एक घर में दाख़िल थी मुड़ुस पंहिंजी रुठल ज़ाल के गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे। कोटड़ी पुलिस लाश तहवील में वठी कोटड़ी अस्पताल मां पोस्टमार्टम कराए लाश वारसनि हवाले करे छॾियो आहे। इन सिलसिले में क़त्ल कयल नारी शबनम सोलंकी जी मां इबरत न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त फजर महल मुंहिंजो न्याणो साजिद अली संदसि भाउ सिराज अली चाचो परियल सोलंकी ज़बरदस्ती घर में दाख़िल थी मुंहिंजी धीउ शबनम के गोलियूं हणी क़त्ल कयो आहे। हिन ॿुधायो आहे त मुंहिंजो न्याणो साजिद अली मुंहिंजी धीउ ते तशदुद कंदो हो ऐं घर जो ख़र्च बि न ॾींदो हो। जॾहिं मुंहिंजी मूं वटि अची मुक़ामी अदालत में खुलाउ जे लाइ दरख़्वास्त ॾिनी, जंहिं बाद मुंहिंजी बेगुनाह मज़लूम ऐं मासूम न्याणी खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो आहे। इन करे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वञे ऐं मूंसां इंसाफ़ कयो वञे। नजफ़ अली जावरी, इबरत न्यूज़, जामशोरो।